ताड़ियों वजायो भरपूर नमूने से पुरजोश अंदाज में असांजे इन सियासी वर्कर जोशीले जवान जे जज्बे के बुधो ता। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम साईं सैयद जलाल महमूद शाह साहब, मोहतरम मलक चंगेज़ खान साहब, मोहतरम सालिम मोहम्मद ब्राह्मणी साहब, मोहतरम रोशन बुर्रो साहब, जेके असांजा काबिल एहतराम स्टेट के वेठल दोस्त हिन पिंडाल में कही आयल हर कौम बिरादरी सां वास्तो रखल सभिनी के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। दोस्तों, तव्हांखे ख़बर हूंदी 2013 में जेका इलेक्शन की हुई, असांखे माण्हू चवंदा तव्हां भुलियल हो, तव्हां हिन जबलनि सां टक्कर था खाओ, पर असां चयो असांजो वचन है, असां इहो वचन खणी निकिता आहियूं, हुननि जबलनि खे असां ज़रूर तोड़े रेज़ा रेज़ा कंदासीं। मां सम्झां थो अॼु जबल रेज़ा रेज़ा थी चुका आहिनि इंशाअल्लाह नज़ीर। हीउ जेको काफ़िलो निकितो है, हीउ कोस्तान जी आज़ादी लाइ निकितो है ऐं कोस्तान जा हिननि हक़ खाधा आहिनि। कोस्तान के 40 साल मुसलसिल हिननि जी हुक्मरानी रही है, पर कोस्तान जो इहो हाल रहियो है जो पीअण जो पानी ना है ऐं एजुकेशन ना है, सेहत ना है। माण्हू असांखे चवंदा तव्हां मुखालफ़त था करियो, पर ख़ुदा जो कसम तव्हां मुखालफ़नि जो ॾिसो किरदार छा आहे। तव्हां पाण खे ॾिसो, जेको 40 साल तव्हां मुसलसिल जिन खे वोट ॾिना आहिनि, मुखालिफ़ सुठी अस्पताल में इलाज कराए थो, मुखालिफ़ सुठी गाॾीअ में चढ़े थो, सुठे घर में रहे थो, पर तव्हां जिन 40 साल मुसलसिल जिन माण्हुनि खे ऐवान में मोकिलियो आहे, उन्हनि जो पंजो हशर ॾिसो तव्हां कहिड़ो कयो आहे। ख़ुदा रा ख़ुदा जे वास्ते तव्हां पंहिंजे नसलनि ते नज़र करियो। हाणे जेको 40 साल गुज़री वियो आहे, इन खां हाणे जेको नसल अचे थो, इन ते तरस ऐं रहम कयो। तव्हां हिननि जवाननि खे ऐवान सुधो पहुचायो। गारंटी थो ॾियां त कोस्तान जी तव्हां सूरत बदिली ॾिसंदव। कोस्तान उहो न हूंदो, कोस्तान हिकु पैर ते मुल्क हूंदो। सालिम मोहम्मद ब्राह्मणी जो अॼु हिन इनक़िलाबी टाइम ते जेको नारो हण, तव्हां हिनखे सम्झी कोन था सघो। जे माण्हू पंहिंजी उमिरि हिकिड़े माण्हूअ खे ॾिनी आहे, उन माण्हूअ अॼु उहो वचन करे निकितो है त मूं पंहिंजे क़ौम जो 40 साल जेको सौदो कयो, शायदि उहो ग़लति हो। अॼु जेको सालिम मोहम्मद सौदो कयो है, माना तो है, शाना तो कयो है। अॼु जर जंग बाज़ारनि में तव्हां मेला ॾिसो था, तव्हां मिली सघो था, तव्हां पंहिंजे उम्मीदवारनि सां मुलाक़ातूं करे सघो था, तव्हांजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। हुते त तव्हांखे मिलण बि कोन ॾींदा ऐं वाठनि जूं कतारूं लॻियूं पियूं आहिनि। बाबा अॼु साहब मौजूदु कोन्हे, अॼु साहब सुतो पियो आहे, तव्हां भटकी भटकी वरी मोटी था अचो। अॼु तव्हां मयारूं था ॾियो असांजा कहिड़ा कम कंदव, तव्हांजो शायदि ज़बान खोलियो न अॼु। जॾहिं तव्हां मिलिया आहियो, मुलाक़ातूं कयूं आहिनि, पंहिंजे नुमाइंदनि सां मिलिया आहियो डायरेक्ट, तॾहिं तव्हां इहो शइ घुरो। असां बि इहो ई वचन खणी निकिता आहियूं त हर माण्हू पंहिंजी ज़बान सां पाण पंहिंजा हक़ घुरे, तॾहिं असांखे ख़ुशी थींदी। मां इंशाअल्लाह वचन था करियूं, हीउ जो असांजा ऐवान में ईंदा, असांजे मुल्क खे तरक़ी मिलंदी, एजुकेशन मिलंदी, सिहत मिलंदी। 25 जुलाई ते पाण साबित करे ॾेखारींदासीं भोतार को निज़ाम, ज़ालमनि जो निज़ाम, हिनखे तालो हणी बंदि कंदासीं इंशाअल्लाहुल अज़ीज़। इन कार ते चढ़ी पाण सॼे कोस्तान जी विज़िट कंदासीं। कार पंहिंजी विज़िट लाइ मिली आहे, तालो हिन निज़ाम खे बंदि करण लाइ मिलियो आहे। इंशाअल्लाह वचन था करियूं, पाण सभई गॾिजी वचन करियूं। हिननि जो न आहे, पाण सभिनि जो हक़ थो रहे त पाण कोस्तान खे तरक़ी ॾियारियूं। पाण सभिनि जो हक़ आहे, पाण पंहिंजे हक़ खे सुञातो ई न आहे। ख़ुदा जो कसम ज्ञानचंद इसराणी मूंखे चयो थो कोर्ट जे अंदरि आऊं तोसां राब्ता कंदुसि। मुंहिंजो ज्ञानचंद कोस्तान जे अंदरि न वञ चई, माण्हू तता वेठा आहिनि, तोखे इहा मोट कान मिलंदी त तोखे गुलनि जी वर्खा थींदी, शायदि ॿी का तोखे वर्ख अचंदी, तूं होशियार थी कोस्तान में वञी चई। मां ॻोल्हे चवां थो, दावा सां चवां थो, इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हांजी तब्दीली अची चुकी आहे। आज़ादु आहियो, अॼु खां पोइ आज़ादु आहियो। जेको पंहिंजो हक़ जो फ़ैसिलो करियो, ताले ते 25 जुलाई ते ठपो ऐं कार्ड ते ठपो हणी साबित कजो। वधीक टाइम कोन थो वठां, सभिनी दोस्तनि खे महिरबानी।